हे जेको तारीख़ में पहिरियों दफ़ो जेके चूंडियूं मुलतवी थियूं आहिनि, हिन में मां वॾे में वॾो कसूरवार लास्ट ईयर जी जेका फॉर्मर कैबिनेट हुई उनखे सम्झां थो। छो जो लास्ट टाइम ऑनरेबल चीफ जस्टिस शफी सिद्दीकी साहब जेके उन टाइम हुआ उहे चई चुका त लास्ट टाइम असां तव्हांखे हेल्प प्रोवाइड था कयूं, नेक्स्ट टाइम तव्हां पंहिंजो मैकेनिज़म ठाहियो जीअं ॿियनि ज़िलनि में इलेक्शनूं थियनि थियूं, ॿियूं डिस्ट्रिक्ट बाज़ में इलेक्शनूं थियनि थियूं। त हे पूरो साल हिन जो फेलियर हो, हे कंहिं क़िस्म जो मैकेनिज़म न ठाहे सघिया। लास्ट डेट वेंदे वेंदे हे इलेक्शन्स अनाउंस न करे सघिया। मतिलबु तमामु ज़िलई ॿारनि में ऑलमोस्ट इलेक्शन्स थी चुका आहिनि। ऐं असांजी बार कराची बार उहा बार आहे जंहिं जमहूरी रिवायतुनि जी पासदारी जे लाइ जाननि जा नज़राना ॾिना आहिनि। हिते वकील शहीद थिया, वकील सड़ीम हुआ शहीद थिया। 2007 तव्हांखे तारीख़ तव्हांखे इल्मु हूंदो, तव्हां मीडिया जा माण्हू आहियो, हुन में मीडिया जो पार्टिसिपेशन हो, वकिला जो पार्टिसिपेशन हो। कराची बार जो तमामु वॾो लीडिंग रोल हुयो। उन हिकु डीरेल्ड डेमोक्रेसी खे डेमोक्रेसी आंदी। अॼु उहा बार जे अंदरि डेमोक्रेसी न आहे। अॼु उन बार जी कैबिनेट असांखे कंहिं क़िस्म जो को ख़ातिरी जवाबु ॾियण लाइ तयारु न आहे। ऐं अॼु उहा ई बार जेको आहे 18 खां पोइ बि 18 जॾहिं इलेक्शन थी वञण खां पोइ हाणे की लास्ट जेका एप्लीकेशन फाइल थी आहे सिंध बार जे अंदरि इलेक्शन कराइण लाइ, मूंखे अफ़सोस इन ॻाल्हि जो आहे त उन्हनि खे कॉपी सर्व थियण बावजूदि उन ॾींहुं टाइम घुरिया आहिनि, असांखे कॉपी सर्व न थियूं आहिनि। त माना इन प्रोसेस खे प्रोलॉन्ग करण में ॿिया केतिरा बि रीज़न्स हुजनि, पर कैबिनेट हिकिड़ो वॾो लास्ट ईयर जी कैबिनेट वॾो रीज़न आहे। इहो वॾो अलमियो आहे ऐं कराची बार जा मेंबर इन शइ खे कॾहिं बि आम नज़र सां न ॾिसंदा, छो जो हीअ उहा बार एसोसिएशन आहे जंहिं पाकिस्तान जी तकलीफ़ खां वठी अॼु ताईं हिन में कॾहिं बि इलेक्शन पंहिंजी डिले न थी आहे। पहिरियों दफ़ो थियल इलेक्शन कराची बार जे मेंबर जी खसी वई ऐं उन ते अॼु बि कैबिनेट ख़ामोश आहे, कंहिं क़िस्म जी तगुदो नथी करे। छाजे करे शायदि उहे वरी इलेक्शनूं था विढ़नि, उन्हनि खे सूट थी करे। बरा कराची बार जा मेंबर अॼु लास्ट वर्किंग डे जेको हॉलीडेज़ जो आहे मंडे खां वरी रिज़्यूम थींदा। इंशाअल्लाह असां हिन का तारीख़ लाईंदासीं।